दरिया खान मरी भरसां ॻोठ अब्दुल खालिक राजपुर में सियासी समाजी अॻवान उम्मीद अली राजपुर जी कोशिशुनि सां हिलाल अहमद पाकिस्तान पारां दरिया खान मरी शहर ऐं यूनियन काउंसिल चानारी जे तेजाड़ी दे बकर दे कहकार दे चानारी जे केतिरनि ई ॻोठनि जे 450 खां वधीक बरसात मुतासिर ख़ानदाननि में राशन टेंट मच्छरदानियूं ऐं घर में इस्तेमालु थींदड़ ॿियो ज़रूरी सामान फ़राहम कयो वियो। उन मौक़े ते हिलाल अहमद जे ज़िले चेयरमैन एडवोकेट इशफाक अहमद ट्रगड़ जुल्फकार अली वकार अहमद ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिलाल अहमद पाकिस्तान जे चेयरमैन शाहिद अहमद लगारी जी हिदायत ते ॿोॾि मुतासिरीन जी रजिस्ट्रेशन खां पोइ ज़िले नौशरो फिरोज़ जी अवाम जी ख़िदमत जो सिलसिलो जारी आहे। उन्हनि चयो त हिलाल अहमद पाकिस्तान पारां पूरे पाकिस्तान में ख़ासि तौर सिंध जे हज़ारे ख़ानदाननि खे फूड पार्सल फ़राहम करण लाइ रजिस्ट्रेशन जो अमल मुकम्मल थियण बाद हज़ारे ख़ानदाननि खे 51 किलो वज़नी खाधे जा पार्सल ॾिना पिया वञनि, जेका हिलाल अहमद जी बहितरीन कारकर्दगी ऐं पाकिस्तान जी अज़म जो सबूत आहे। हिलाल अहमद राशन खां अलावा ॿोॾि मुतासिरीन जी बहाली में पंहिंजो किरदारु अदा कंदी, छो त अवाम जी ख़िदमत असांजी अवलीन तरजीह आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।